नाज़रीन वाक़िया का कनासी सजावल में खुली कचहरी में पीरसन मथा तशद्दुद ते सिंध असेंबली में बहस शुरू किया वियो। अपोजिशन लीडर अली खुर्शीदी चयो आहे त मिनिस्टर साहिबा जी खुली कचहरी में पीरसन मथा फुटबॉल वांगुरु तशद्दुद कयो वियो। शिकायत करण ते उन शख्स मथा पुलिस जी मौजूदगी में तशद्दुद थियो। ऐवान खे ॿुधायो वञे त उन शख्स जो छा थियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जवाब ॾींदे चयो त हर शहर में सूबाई वज़ीर खुलियल कचहरियूं करे माण्हुनि जा मसला ॿुधनि ऐं हल कनि था। गुज़िरियल ॾींहुं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। पीरसन जो ज़मीन जो मसइलो हो, ज़मीन जे मामले तां झेड़ो थियो। पुलिस ज़ाब्तो आणे वॾे नुक़सान खां बचायो। घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त सिजावल वाक़े जो नोटिस वरितो आहे। जांच थींदी। वाक़े में जेको बि ज़िम्मेवार हूंदो उनखे सज़ा मिलंदी। अवा खे हिकु ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। अवा खे ॿुधायूं त सिजावल में खुली कचहरी में पीरसन मथां तशद्दुद ते सिंध असेंबली में बहस कयो वियो। अपोजिशन लीडर अली खुर्शीदी चयो त मिनिस्टर साहिबा जी खुलियल कचहरी में पीरसन मथां फुटबॉल वांगुरु तशद्दुद कयो वियो। शिकायत करण ते उन शख्स मथां पुलिस जी मौजूदगी में तशद्दुद थियो। ऐवान खे ॿुधायो वञे त उन शख्स जो छा थियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जवाब ॾींदे चयो त हर शहर में सूबाई वज़ीर खुलियल कचहरियूं करे रहिया आहिनि ऐं माण्हुनि जा मसइला ॿुधनि ऐं हल कनि था। गुज़िरियल ॾींहुं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। पीरसन जो ज़मीन जो मसइलो हो, ज़मीन जे मामले तां झेड़ो थियो। पुलिस ज़ाब्तो आणे वॾे नुक़सान खां बचायो। घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त सिजावल वाक़े जो नोटिस वरितो आहे। जांच थींदी। वाक़े में जेको बि ज़िम्मेवार हूंदो उनखे सज़ा मिलंदी।